अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं अॼु ही ज़बरदस्त प्रोग्राम ऑर्गेनाइज़ थियो आहे साईं मुश्ताक बुखारी साहब जे जी मान जी में। अॼोके ॾिहाड़े ते छा ॿुधाइणु चाहींदव? मूंखे बेहद ख़ुशी थी आहे त साईं जहिड़नि शाइरनि ऐं साईं जहिड़नि माण्हुनि जी खे इज़तूं मिलणु खपनि, छो जो साईं जन जो सिंधी अदब में वॾो किरदारु आहे ऐं वॾियूं महिनतियूं आहिनि। ऐं साईं तमामु हिकिड़ो बहितरीनु शाइर, उन सां गॾु बहितरीनु अदीब ऐं बहितरीनु जेको इंसानु आहे। साईं सां असांजो वॾड़नि खां वठी असांजो सिलसिलो मोहबतुनि जो, इज़तुनि जो इहो हलंदो अचे थो। साईं जे वॾड़नि सां असांजे वॾड़नि जूं बि मोहबतूं हुयूं ऐं असां बचपन खां वठी साईं सां गॾु गुज़ारियो आहे। साईं असांजो सुठो दोस्त आहे, ॻोठ जा बि आहियूं ऐं साईं खे इज़तूं मोहबतूं मिलण ते मूंखे बेहद ख़ुशी थी आहे। सर भेटा तो ॿ लाइनियूं त थियणु घुरिजनि, शाइर आहिनि उन्हनि जे लाइ कुझु अहिड़ी लाइनियूं जेके तव्हांखे पसंदि हुजनि। गानो चवां? हा। के दिनों का सुराग लेकर किधर से आया किधर गया वो, गए दिनों का सुराग लेकर। ज़बरदस्त सवाल मां तव्हां खां पुछणु पियो चाहियां। नंढपिण असां आईसीं तव्हांजे आॾो गुज़ारियोसीं मौला कंडे जी कुंड में। जी बिल्कुलु। उहे गलियूं, उहे गेटियूं, उहो माहौल अॼु यादि ईंदो तव्हां लाड़काणे थी वेठा आहियो? त असांजा बच्चा आहियो, असांजे हथनि में नंढा थी वॾा थिया, उहो असांजे पाड़े जा आहियो। बिल्कुलु तव्हांजे वॾड़नि सां असांजूं मोहबतियूं, उहो वक़्तु तमामु रतो दौरे जो, रतो दौरे जहिड़ो को शहर ई न थींदो। पर अॼुकल्ह जेको उतां जो माहौल ऐं हालातूं आहिनि, त अॼुकल्ह उहे मज़ा न आहिनि रहिया जेके अॻे असांजे दौर में हुया। रतो दौरो असांजो शहर आहे ऐं अॼु बि उन सां वाॻियल आहियूं। अचणु वञणु थींदो आहे, मुहर्रम में ड्यूटियुनि ते ईंदा आहियूं। पर ॼण हाणे ॿाहिरीं आबादी घणी अची वई आहे, शहर वारा घटि थी विया आहिनि माण्हू। मिसाल ॾींदा आहिनि रतो दौरो ॼाए जो न आहे, आहे जो आहे, इहो सही हा आहे? त बसि ईअं ई सम्झो न, हाणे ॿाहिरियां जेके अची विया आहिनि उन्हनि माण्हुनि जो शहर थी वियो आहे। उहे वीचारा जेके पुराणा जेके असुल हा, रतो दौरे वारनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव? रतो दौरे वारनि लाइ इहो पैगाम आहे त बाबा अलाह साईं दुआ कयां, अलाह साईं हुनखे वधाईंदो। पंहिंजो शहर आहे, पंहिंजे शहर जे लाइ सुठो सोचो, सुठा कम कयो, पंहिंजे शहर जी इज़त बणिजो। इन में ई भलाई, इन में ई बहितरी आहे। वॾी महिरबानी। कौन कहे सामिरा और की कौन कहे सामिरा और की, कौन कहे सामिरा मुर्कम कजी पुरे वयो आनी, जहर जीवन करे वयो पंहिंजे मुश्ताक खे छॾे तन्हा तन्हा छॾे तन्हा खे छॾे
दोस्त भाई सबके सवाल को याद जी सिंह जी लती जी लती धरती जी लती ही शायद आकर के तरफ का जो प्रोग्राम आए साइंस स्टार का खरीद यहाँ जो मुझे तरफ का साइंस की कोर साइंस मुबारक मुझे अल्लाह हबीब को हमेशा खुश हो जमीन मजारी तमाम बेहतरीन इंसान ऐसी अदाकार डायरेक्टर उन्हें हमेशा तमाम खूबसूरत प्रोग्राम रखा जिते भी रखा तमाम सुठे नमूने कदा हर मानू के जमीन मदारी इज्जत का मान ॾींदो आहे गरीब हूंदे भी कॾहिं बि उनजो प्रोग्राम का ॾिसो भाईवा जो दोर तमामा अजर के टोपियूं ॿियो अहिड़ो तो तमामु बहितरीन माहौल सां प्रोग्राम कंदो आहे ऐं असांजा कुझु दोस्त अदाकार या के फील्ड सां फनकार ऐं काफ़ी दोस्त अहिड़ा महार बीठा हुआ ऐं कोशिश कनि कि पिंडाल में वेहंदा त तमामु बहितर थी वेंदी आहे साईं मुश्ताक बुखारी जो प्रोग्राम आहे तमामु बहितरीन प्रोग्राम की रिहान रखी वई आहे साईं मुश्ताक बुखारी जो बेहतरीन इंसान आहे जॾहिं साईं सां मिलिया हमेशह चढ़ंदो आहे निकम चढ़ंदो आहे ऐं हर माण्हू खे प्यार ईंदो आहे मान ईंदो आहे ऐं सभु माण्हू साईं मुश्ताक बुखारी सां गॾु हमेशह अलाह साईं सां ख़ुशि हूंदो आहे जो साईं जन के ख़ासि करे मान में चवां पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त ख़ता जे कंदो त ख़ता खे ॾिसंदो ख़ता जे कंदो त ख़ता खे ॾिसंदो किरी प्यार पंहिंजो जुदा खे ॾिसंदो जिते सोच दिलि दौलती रखियल आहे उते बाब मर्ज़ीअ सदा खे ॾिसंदो जे दिलि सां खायो वञे आशियानो उन्हीअ जे जहां जो लता खे ॾिसंदो साईं की ख़ासि लाइन तव्हांजे लाइ अवी राह ॾिसिजो सुम्ही की न पइजो अभी राह ॾिसिजो सुम्ही की न पइजो हा अवां खां सवाइ भला ॿियो केरु ॾिसंदो अजमेर राउंड के में हारी कॉन्फ्रेंस को ठाही नंढड़ा इन सां वॾे शख्सियत सां जॾहिं पहुता थी त फादर राउंड साहब के मुंह ते शिनकार